भेरिया सिटी भरिसां लाखा रोड जे थाणे जी हद जे ॻोठ अली मोहम्मद मंगरियूं में ओताक ते वेठल 40 सालनि जे नज़र मोहम्मद ख़ासकेली मथां नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद ओचितो हमिलो करे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे फायरिंग कंदो फ़रार थी वियो। जंहिं बाद ॻोठाणनि पुलिस खे इतला कयो। पुलिस ज़ख़्मी खे गणती जोगी हालत में अस्पताल खणाए आई, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। इन सिलसिले में वाक़े वारे हंधि मौजूद ॻोठाणनि ॿुधायो त मारिजी वियल नौजवान ॻोठ जान मोहम्मद ख़ासकेली जो रहवासी हो ऐं हीउ ॻोठ अली मोहम्मद मंगरियूं में ॻोठाणे अख्तर ऐवान जी ओताक ते वेठो हुयो त ओचितो नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद संदसि मथां हमिलो करे गोलियूं हणी फायरिंग कंदो फ़रार थी वियो। लाखा रोड पुलिस अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले करे छॾियो। राब्ते ते पुलिस ॿुधायो त हमिलो कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करण लाइ पुलिस रवानी थी वई। जल्द जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस वधीक ॿुधायो त वाक़े बाबति मालूम थियो आहे त मक़तूल ते हमिलो कंदड़ संदसि मासात सिकंदर ख़ासकेली आहे, जॾहिं त नौजवान खे मारण जो कारण मालूम नाहे थी सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।